यार मूंखे त चई थी निंड मां सुम्हां थो और जंहिं महिल तोखे निंड अचे न डेली मूंखे सुजाग ज़रूर कजांइ ईअं न जो ॿिन्ही खे निंड अची वञे ऐं दुश्मन मथो अची वञनि ॿिन्ही खे पूरो करे वञनि। तूं बेखौफ़ थी सुम्ही रह छो त मूंखे राति जो निंड न ईंदी आहे। छो? पोइ सॼी राति निंड कंदो आहियां। तूं सुम्ही रह बेडपो थी। चङो रली विझाईंदा मथां न बसि आहे अॼु शेर खान बहाल खान जहिड़े हत्या खे मारण में कामयाब थी वेंदो नामुमकिन आहे। किथे न थिए जो शेर खान सां गॾु रुलंदे किथे मां बि मौत जो खाज न बचिजे। जंहिंजी मामूस उन ॾींहुं मुंहिंजी रन बहाल सां निकाह विझी वेही रखी पोइ अहिड़ो कमु कयां जंहिंसां हिकु चकर वरी बहावल खान जूं वफ़ादारियूं हासिल करे वठां। बहावल खान जूं वफ़ादारियूं तॾहिं मिलंदियूं जॾहिं शेर खान जे सिर जो सौदो थिए। हा मूंखे शेर खान जे सिर जो सौदो बहावल खान सां करणो ई पवंदो। तो मुंहिंजा ज़ख़्म तॾहिं भरबा जॾहिं खाधे में ज़हर मिलाइण वारनि खे जेरो दफ़न कंदुसि। अरे ॿुधो ॿुधा अदावली दादा ॿुधा अदावली दादा असांखे भले साईं जो कसम ॾे असां खाधे में ज़हर न आहे मिलायो आहे पर उहे निंड जूं गोरियूं हू ज़हर कोन हो ॿोला थो ॼाणे या भागी भागन भरी निंड जे गोरियुनि जी जाइ ते ज़हर ॾेई विझी इहो त असां कॾहिं सोचियो बि कोन हो। अदा छा हिननि खे माफ़ी नथी मिली सघे? ख़बर फ़क़ीर खे सूबेदार सुभाणे मुंहिंजे हवाले कंदो। जेकॾहिं ख़बर हिननि जे मथां बीही वियो न निंड जे गोरियुनि जी जाइ ते ज़हर चयो आहे न त पोइ हिननि खे जेरे गॾाए जे पेट में विझंदुसि। जेकॾहिं चवे त असां निंड जूं गोरियूं चयूं आहिनि त पोइ ख़बर फ़क़ीर पंहिंजी आक़ समेत मरंदो ऐं तव्हां आज़ाद। हाणे त ख़ुशि न? असां ख़ुशि तॾहिं थींदासीं जॾहिं ख़ैर थींदो। इहो छोरी जेकॾहिं तूं ज़ाल है जानूअ जी त पोइ राति ॾींहं हिते छो पई आहे करे छा थी? चाची जानू मुंहिंजे सिर जे पोयां आहे। सिर जे पोयां वा पोइ तलाक छो नथी वठेसि? तलाक बि नथो ॾे। इन जो मक़सद त गंद सॼो तो में ई आहे। मां चवां थी मूंसां वात न हणो। वात कोन था हणऊं पिया तोखे आईनू थी ॾेखारण चाहियां आईनू। माई हिते हिन घर में रहण सां तोखे सवाइ बदनामीअ जे कुझु बि हासिल कोन थींदी। तो मड़े तुंहिंजी इज़त ऐं भलाई इन में आहे त वञी पंहिंजे घर में रहो। मां पंहिंजे घर में रहां या हिते रहां तूं मुंहिंजी वॾड़ी न आहीं जो मूंखे सम्झाईं थी। अॻिते ये नसीहतूं पंहिंजूं पाण वटि रख मूंखे सम्झाइण जी का बि ज़रूरत न आहे। इहो मां तव्हांखे आख़िरी चकर थी सम्झायां। जे न सम्झव नी त साईं खे चई तव्हां ॿिन्हिनि खे धिका ॾेई कढाईंदीसां। हा छोरी हा इहो तूं नथी ॻाल्हाए इहो रहिस सुठो बोले रहिस। ॾिसां थी त छा थो थिए पियो। तो जहिड़ी इन्हे जादूगर जे जादूअ में फासी वियो आहे रहिस। ॾिसां त केतिरा ॾींहं थी पई हे जादूअ जूं जंतरियूं हलाए ऐं बेवकूफ़ बणाएसि। पुफी मां सम्झां थी त हिन घर में बि तूं सुख सां रहण कोन ॾींदीअ। पोइ तूं ई खणी चकर हलाए हां रहिस जे मथां अहिड़ा ॾींहं ई न ॾिसणा पवना दरपदर ई न थियूं हा। अकुल कर पुफी अकुल कर तोखे चयमि न त मूंखां अहिड़ो कमु कोन थींदो। तूं ससई जा ॾाइण सब मस्जिद जा कख थी विया हो बाकी गंदी आ त भागन भरिया अड़ी भागन भरी तुंहिंजा भाग
जॾहिं कारियूं दर ते पयूं बीहनी ऐं ज़ुकट कंदी पई वञे तॾहिं मां चयो हुमि बेअकुली। बोला दादा संभाले हिन ड्रिब जे कुएं खे। तव्हां हिन जे लाइ परेशान हुआ? कान थोरो करे छॾी, वॾो थोरो करे छॾी। अॼोको ॾींहुं ऐं राति ही तव्हांजे हवाले आहे। सुभाणे मां हिन खे वठी वेंदुसि, पर हिन खे कुझु थियण न घुर्जे। कान ज़रूरी आहे छा हिन खे वापसि करणु? हिन खे रईस बावल खान जे ॻोठ मां गिरफ़्तार कयो आहे ऐं केतिरा ई माण्हू ॾिसी चुका आहिनि। जेकॾहिं हिन जी गिरफ़्तारी ज़ाहिर न थी ऐं तव्हां हिन खे मारे विधो त पोइ मुंहिंजे लाइ मसइलो पैदा थींदो। मूं पंहिंजो वाइदो निभायो आहे, तव्हांखे बि पंहिंजे वाइदे जी पासदारी करणी पवंदी। बेफ़िक्र रहो खान, असां पंहिंजे वाइदे जी पासदारी रखंदासीं। वो बि हिन खे मारण मां छा थींदो? शुक्र आहे जो जिंदगी बचाए, बाक़ी पात्र बचाए। कोई ठीकु आहे वली हवाला? ठीक। फिलहाल सूबेदार खे टारियो आहे। तूं ख़ुशि न थी त तोखे ज़िंदा छॾे ॾींदासीं। मसा त हिन कमीने खे वञी बंदि कर। अधी जन्नत कुझु मौलादार साथ ॾिनो आहे ऐं जे तूं भलाई कंदीअ त असांजी जान बची वेंदी। जेकर तो थोरो असांजे मथां कयो त असीं सॼी ज़िंदगी ईअं वेही तुंहिंजे पेरनि में गुज़ारे छॾींदासीं। सिर्फ़ हीअ न, मां बि सॼी ज़िंदगी तुंहिंजे पेरनि में गुज़ारींदुसि। मुआ परे थी पेरनि में पियो हूंदुसि, हया ई कोन अथई, ॻाल्हाइण त सिख, कुझु शर्म कर। मुआ ॿुधी नथो मरी वियो। हल ॾेड़े हमज़ा, किथे बि तुंहिंजो क़दुरु कोन्हे को। साड़ सड़िया, जॾहिं मां हुनखे मिथू कयां पई त तोखे विच में टपे ॾियण जी कहिड़ी ज़रूरत हुई? मूं त इहो सोचियो हो त तूं अकेली मिठू पई करीस, मां बि तोसां गॾिजी मिठू कंदासीं त इंशाअल्लाह ताला मञी वेंदी। पर मूंखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे पेरनि ते हथ रखण सां मुरागी तपी बाहिजी वेंदी ऐं उथी हली वेंदी। हाणे मां वरी वञी कोशिशि कयां थी जन्नत खे राज़ी करण लाइ, पर तूं विच में टपो न ॾिजांइ। जन्नत खे मिठू करी थी त जन्नत राज़ी थिए, पर ॿुधो जन्नत जे राज़ी थियण सां वली तातो असांखे बचको करे छॾींदो। अॼुकल्ह बादशाही मायुनि जी आहे, जॾहिं ख़बर पथई त पोइ पुछण जी कहिड़ी ज़रूरत अथई? सोरहाना सची है सत भेड़ाई, सोरहाना सची है। जॾहिं मां ई सॼी उमिरि तुंहिंजे साम्हूं जवाबु न ॾेई सघियो आहे त वली तात केरु थींदो आहे जन्नत खे जवाबु ॾियण वारो? हाणे हिकिड़ो जल्दी करो, वञो वञो हा उठो त देरि न करो। मस्त ॻाल्हि कयूं त तयूं। वञो 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 वञो। हलड़े हमज़ा तुंहिंजो दिमाग़ कॾहिं कमु करे थो, कॾहिं करे ई कोन थो, पर जो भाया तो मोर दिमाग़ कमु करे वियो आहे। पर चाहे ज़रूर ईंदुसि। जे ॿधी खणी आया आहिनि, कुझु बि कोन था पुछनि। ख़बर नथी पए त वलीअ जे मन में छा थो हले। अलाए पुछंदो अलाए न। दे ख़बर मासा त खॾ तयार आहे? हाँ माता दे खॾ मुकमल तयार आहे। खॾ अलाए नियत में छा अथनि। मासा त खॾ त वॾी खई अथई न, किथे ईअं न थियो जो हिनखे दफ़न कयूं ऐं हिन जे लाश खे कुता कढी वठनि ऐं खून ज़ाहिर थी पए। रस एॾो ज़ुल्म न कयो, जान बख़्शी कंदव न त मां दरवेश दुआ कंदोसांव। असांखे ज़हर ॾेई मारण इहो दरवेशनि जो कमु आहे? हा रस, हा मां ॾोही आहियां, ॾोहीअ जो पुटु।
मुखे भली गोली हणी खड में पूरे छॾ पर इन को अॻ में हक़ीक़त मालूम करण कोन चाहींदे छा? अरे पंहिंजी जान बचाइण लाइ कूड़ हणंदे ॿी कहिड़ी हक़ीक़त? रेस इहो त मञा थो मां ॾोही आहियां लालच में अची वियासीं अहिड़ो वॾो कदम खणी वेठासीं न त छा कुओ छा शींहं जो शिकार कंदो। लालच? हाँ रेस असां पंहिंजे घर में वेठा हुआसीं त हाँ तो खबर फकीर पो छा सोचो तव? सावण खान मुंहिंजी मजाल जो फकीरानी जे हूंदे को फैसलो ॿुधायां। मां तव्हां ॿिन्ही खे माला माल करे छॾींदुसि। असांखे रुगो इहो ॿुधाए त कुल पैसा ॾींदे केतिरा? पूरा 50,000 रुपया। वली दादा उनजे पूरी आके खे ज़हर ॾेई मारण जा कुल पैसा 50,000 रुपया। अदा तुंहिंजो बि अलाए दिमाग़ ख़राब थियो आहे अलाए छा। 50,000 में वली दादो त छा उनजे घर जे ॿिलीअ खे बि ज़हर ॾेई न मारे सघंदसि। खून खाइण को सवलो कोन्हे अदा। तुंहिंजो ज़िम्मो आहे वली दाद खे खाते में ज़हर मिलाए ॾियण जो। तूं पोइ जेके वात सां पैसा घुरंदीअ न उहे मां तोखे ॾींदुसि। ॿुधाए घणा पैसा घुरजनि? पूरा 5 लख। माई भागन भरी सौदो पक्को थियो। मां पंहिंजा ढोर ढगा विकिणी बि तोखे पैसा ॾींदुसि। ही अथई बयानु। कमु कीअं बि करे करणो अथई इहो तुंहिंजो ज़िम्मो आहे। रेस खुदा जो कसम हक़ीक़त इहा आहे त सुली लालच में अची वियासीं। रेस तव्हां त सखी दिलि आहियो। जेकॾहिं मूं फ़क़ीर खे मारण सां तव्हांजो इंतकाम पूरो थिए थो त पोइ बिस्मिल्लाह। जेकॾहिं जान बख़्श कंदव न तव्हां दरवेश आहियां दुआ कंदोसांव दुआ। हाणे बस वली दाद छा हुकुम आहे हिन जे लाइ? सूबेदार वठी वञ हिनखे ऐं जितां जी बला आहे न वञी उते छॾीसि। रेस तुंहिंजा लख एहसान दरवेश आहियां दुआ कंदोसांव। ख़बर न ॻोठ में वरी पैर न रखजांइ। भुल में बि जेकॾहिं तव्हांजे खानदान जो को बि फर्द मूंखे ॻोठ में नज़र आयो न त पोइ तव्हांजा लाश निकिरंदा लाश। बसड़े मुंहिंजा आबा कुझु वक़्तु गुज़री मारिया तूं अंदर अच। किरड़ी आंगर कढ लगी थी वने से सेहड़ वारा दंद कढी अड़ी बागन भरी तो जा आ किथे भी को चाढ़ो नजर को न थो अचे पियो। जहां मला ॾिस त मला न मुड़ सालू जे ज़बान ते मारिया 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 हे अच। असां जण हिते बिठाई कोन हासी ॿियो को नजर ई कोन आयसि। मारिया चांहि ठाहे ॾे मारिया दाल खणी ॾे मारिया छापड़ खणी ॾे। मुझी मोर मां मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा काथे उहा जवानड़ी काथे तूं झूनड़ी। हाँ हाणे तोखे चवे टुआल आणे ॾे साबुण आणे ॾे मानी पचाए ॾे चांहि जो कोप तयार करे ॾे हथ अथई भला ॼण अक मकड़े खे भेण ॼाई आहे। मूंखे खणी न चवे तोखे ई चवे। हाँ खणी अमा माईअ मूं हाणे थो रही आहियां। मुंहिंजी का शिकिल शबीह हुजे त मूंखे चवे न। तुंहिंजी ऐं मुंहिंजी खणी शिकिल कान्हे पर हीअ तो वारी रन त मलूकड़ी लॻी पई आहे। इन्हे खे ई खणी कमकार चए। पुपी हिते कम कंदई मुंहिंजी जुती। आहा मूंखे ख़बर आहे तूं त नवाब खान जी धीउ आहीं। तोखे कीअं चवनि कम तूं वेही खाईंदी लाड कंदी। तूं कमाए कोन थी अची जो हर रखाइण जा ताना थी दी वेठी। हाँ मां त नथी कमाया पई बाक़ी तो आरो इहो जेको मुड़सा लक्ष्मी इन्हे कमाए कमाए ढेर कया है ने उहे वेठी थी मिरके। मां चवाई थी मूंखे होशमो न कढो ज़बान पाकी बंद रखो त विझी चुंडन में हथ गेले कढाए न ॿाहिरे
वॾी आई आहे भागन भरीअ खे अकुल सेखारण वारी। मूंखे त पूरी पक ही मूंखे ज़िंदा कोन छॾींदा, पर इहो मौजो सम्झ मिठाई वंड जो अॼु मां तुंहिंजे अॻियां वेठो आहियां। न त ईअं वली दादा वारा पंहिंजे दुश्मन खे ज़िंदा छॾनि, इहो थी कोन थो सघे। तो जॾहिं लाश खे मारे हो पाण ते खून कोन खणंदा। मूंखे पक हुई त तोखे वठी वञी उते ॿधी ॿ टे चंपा हणी वरी वापसि मोकिले छॾींदा। कोन थो घुर्जे पियो तूं अहिड़ो लाश हुननि खे जो खून सिर ते खणनि। हाँ, मां लाश आहियां, मां जनाज़ो आहियां। इहा तुंहिंजी भुल आहे भागन भरी, इहा तुंहिंजी भुल आहे। मां तुंहिंजो कफन खाई मरंदुसि। तूं अमा जो कफन खाई दे। चाचा कफन खाइण वथई त दुश्मनन जो खा, पुफीअ जो छो? मार गो मिसाल पियो ॾियां, तहां अचायो अची इन ॻाल्हि ते गंढी ॾिनी आहे। सिर्फ़ एतिरो ॿुधाए त वली दादा तोखे बख़्श करे छॾियो। हा, पर चए थो त ॻोठ जो रुख न कजो। हाणे कन खोले ॻाल्हि ॿुध। अहिड़ो सुख वरी काथे कोन मिलंदुई। जे रईस पुछई न त चइजांसी वली दादा वारा सभई असांजे खून जा प्यासा लॻा पिया आहिनि। ओ मतां चइनि त वली दादा असांखे माफ़ करे छॾियो आहे त पोइ हिते रईस रहण कोन ॾींदुई, वरी वापसि मोकिलींदी ओॾे। ऐं यादि रखजांइ वरी अहिड़ो रहण जे लाइ ठिकाणो कोन हथि ईंदव। ओ अमा रुगो मूंखे इहो ॿुधा त हिते घणा ॾींहं रहण जो प्रोग्राम अथई? माणे निकिरण जी आहे। जेसि ताईं रहिस धिका ॾेई न कढंदुसि तेसि ताईं कोन निकिरंदी। सम्झां थो त जेसि ताईं तुंहिंजे पुठीअ तां खल न लाहींदुसि तेसि ताईं तूं पंहिंजे छोरनि खे हिते न घुराईंदे। हली मुंहिंजे पुठीअ जी खल लाहे छॾ या सिधी गोली मुंहिंजे सीने में हणी छॾ। ऐं मुंहिंजा छोकिरा ॾोही आहिनि ई कोन, त पोइ मां पंहिंजनि छोकिरनि खे हिते छो घुराईंदुसि? मां तुंहिंजी अछी ॾाढ़ी जो ख़्याल थो कयां ऐं तूं पंहिंजी मुसीबत खे थो सॾी। जेकॾहिं तूं पंहिंजी सलामती चाहीं थो त पंहिंजे छोकिरनि खे पेश कर ऐं तूं हितां निकिरी वञ, न त नाक पीड़िजी वेंदे। तव्हां पंहिंजा हथ जा कानून ठाहे ग़रीबनि खे पीड़े छॾियो अथव। ख़ुदा जो ख़ौफ़ कर सूबेदार साहब, ख़ुदा जो ख़ौफ़ कर। मूंखे वरती इन्हे करे पाले त तव्हां ग़रीबनि ते ज़ुल्म कयो, गुनाहगार जो साथ ॾियो। बस और बस। अदा जॾहिं ख़बर पाण क़बूल कयो त असांजे घर ताईं ज़हर पहुचाइण वारो उहो आहे, त पोइ हुनखे तव्हां आसानी सां वञे ॾियो। मूं त सोचियो हो त ख़बर जी तव्हां ख़बर हिते ई खोटे हुनखे जीअर दफ़न कंदा। तूं छा थो सम्झी त ख़बर जे मथां मूंखे रहम अची वियो? जे असांजे खाधे में ज़हर मिलाए असां सभिनी खे मारण पियो चाहे, हुनजे मथां रहम ईंदो? पोइ छो अदा छो हुनखे एतिरो आसानी सां वञण छो ॾिनो? हुन मथां हिकिड़ी आङुर विझी कोन कयो? औलाद त सूबेदार वटि ख़बर खे सही सलामत वापसि करणो हो। उनजे करे मूं ख़बर मथां कावड़ ज़ाहिर न कई जीअं हुनजो ख़ौफ़ ख़तम थिए। हाणे जॾहिं हू घर वापसि मोटंदो त सभिनी जो ख़ौफ़ ख़तम थी वेंदो। पोइ सभिनी खे गिले खणी ईंदासीं। पर असुल ॾोही त सावण आहे। सावण खे न पहिरियां बख़्श कयो आहे, न ई वरी हाणे कंदासीं। अदा सावण वारा त असांजा सिधा दुश्मन आहिनि। ख़बर वारा इहो कमु कंदा, इहो त मूं कॾहिं सोचियो बि कोन। इहो सॼो कमु इन ॾाइण भागन भरी जो आहे। ऐं भागन भरी खे ख़बर जे मौत जो एतिरो ॾुख कोन थींदो जेतिरो ॾुख पंहिंजे पुट जे मौत जो थींदुसि। ऐं जॾहिं असां इन ढोलूअ खे ॿधी खणी ईंदासीं न त इहा रन दऊं ऐं कूकूं कंदी अची असांजे पेरनि ते किरंदी। मौला दादा तूं रुगो कुझु ॾींहं सब्र कर, जीअं इन्हनि जो ख़ौफ़ ख़तम थिए, जीअं आज़ाद घुमण शुरू कंदा न तीअं उन्हनि खे पकड़ण में आसानी थींदी। जिन असांजे खाते में ज़हर मिलायो आहे
मां उन्हनि खे ईअं दसे उन्हनि जो वात खोले पंहिंजे हथनि सां ज़हर उन्हनि जे वात में विझंदुसि।